मोहम्मद हुसैन दारी जड़ा मथे खुदा जो कसम है मुझे उन मानू के फख्र आए जिन भिक्षा का कराची ताई जिन भिक्षा का कराची ताई एक लुकम गाड़ी भी नहीं था एक लुकम गाड़ी भी नहीं था वो एक किरदार मुझे दोस्त जुल्फकार समायर गुलहसन चांदियो मंसूर कलड़ो सब दोस्त जिन एक मरकजी अगवान मोहम्मद मूसा लगारी ये सब दोस्त एड़ो किरदार हुआ लखा नु खास के लिए आऊं इन सही खबर के जो हकीकत में जगह ये कामयाबी हासिल किया है मानू जरी पे जायज मसलन दे रहा है बदल करे उठे दुआ एक अदोल की दुआ अदल से भी दुआ खुदा की कसम है सो बोल ये पैर में जिक्र दिया उस मुझे लखा ने कासे लिया किरदार लेकिन तंजीम के बाद दिले ने ना उन कदम पर कदम मुसा कर लिया बेटा सही लगे लितासी आओ मटिया जिले ये उन दोस्त जो किए एहसान भुलायो मिसाल आखिर मटियारी के जिले के कदम कदम पे इन लाग मार्ची पास इन पेटे भी जगो जगो पर साथ नु आई वो पीर जो पत्थर मटियारी जिले जो रखे हो जो आखिर में साके जो खोल लियो उनका कोई असलम को आई सती बाबा जो तो समरा जे पंजे बच्चन के कासबा में खाली खाली कर रहा है असल लाग मार्ची पास में करायो यो सब करे नहीं समझो हर वो सुन जो मानू ये ने जो जो सफारी लियो जब उसा कर लियो कश्मीर का बका मोहम्मद जखरानी जो अली ये तारीफ शुरू कर की करे अली ये तारीफ मुसा कर लियो उनका कोई नसरुल्लाह मजानी मुझे बल्कि इसी नायब सदर बाबू जनरल सेक्रेटरी जावेद अजब इन इस्तकबाल जलाने लगा ना आयो है तो मीटिंग या मिनट्स कर जाना हुआ सेक्रेटरी में आई उन दोस्त पर अजब इस्तकबाल जला के ऐसा कहो जो आउट से उस्ताद जो केस सेक्रेटरी में दरबार से असर मुतार वाले मंजूर थी गन पर उन्हें लेकर पठाना वो दोस्त ऊपर रहे अजब बीमार है इन खतों के दौरान उन्हें भेड़ बुला रही जावेद धरपाली की भेड़ बुला रही ये भी जैसा कि असर से ऐसा दोस्त ले आवा और वो ये जो अजीम शख्सियत हूँ जिनके बदौलत ये उनका कोई सही मीडिया या दोस्त मुझे दोस्त आरिफ कुरैशी साई गुलाम अब्बास कुरैशी रशीद यामलो साई कादर बख्शकोरी साहब भेड़ मुझे ऐ बड़ी मुझे हेटी शहर की बुला लिया जिको ही लाग मार्च शुरू थियो उन जाके असा जो 3-4 डी भेड़ो भाई मुसाजे कसम है ओए असासा हर वक्त हर जगह पे कर रही हो जो कराची में कैसे हुए अब सोनिया जे कोई एक फरजाना नायब सर्कस ऐसा भी जगह ऐसा यू भेड़ो वो सब इन्हें बाहर लगा जो ये का तारीख की जरूरत है ये सब कुछ होता है ये मुझे काम नहीं होना है इतना सभी कामयाबी असल ये उस्ताद की कामयाबी है इन्हें लाग मार्च से सच पूछो जिता जिता ही लाग मार्च पूछ लियो मटियारी जिलो हैदराबाद जिले या दोस्त चंद्रमोहन जिले या दोस्त तंजीमी दोस्त योगी मुझे रिश्तेदार अजीज शामिल है उन्हें कहा सिजावल जिले खुदा जो कसम वाजिब आ जाए मोहम्मद मूसा आखिर ताईं असां सां गॾु खुदा जो कसम आहे ऐं मूंखे इंसाइट रहियो हाजी साहब मुर्श थी सिंध जा उस्ताद सां गॾु छो त अकेले से मां कुझु नथो करे सघे सिजावल में एॾो त तारीफ़ी इस्तक़बाल थियो सिजावल ज़िले में एॾो त वॾो तारीफ़ी इस्तक़बाल थियो खुदा जो कसम आहे जेको जंहिंजे लाइ माण्हू तकबंदा आहिनि असां ग़रीब उस्तादनि जो साईं एॾो वॾो मान मर्तबो कयो ऐं उन खां पोइ साईं पंहिंजे ॻोठ में 100 उस्तादन के रायो एडो वडो को शानदार उन इज्जत कई सच पुछो त असा सजो दी हरनाल 30 किलोमीटर पंध हलंदासीं मुखे टाइफाइड हुई जॾहिं असा या दोस्त जे शहर में वींदा हुआसीं गुलो चलाईंदा हुआ मोहब्बत ॾींदा हुआ सिंध जा माण्हू हर सियासी समाज जो के माण्हू हुआ इहो न आहे त सिंध जो को माण्हू गॾु हुयो कॉम्पर्स हुआ मज़हबी तंज़ीम जा हुआ वकील हुआ सोशल मीडिया दोस्त हुआ सहाफ़ी हुआ
हर माण्हू सिंध जे उस्तादनि खे वॾी इज़त ॾिनी ऐं जॾहिं असां लॻंदा हुआसीं राति थी वेंदी हुई एतिरा त थकियल हूंदा हुआसीं त जल्दी थी सघी थो पर जॾहिं हिनजी मोहबत असांखे मोहबत मिलंदी हुई सिंधी उस्ताद जी सिंधी माण्हू जी ख़ुदा जे कसम उहे ॾींहं जा ख़बर सभु ॾेई ईंदा हुआ जॾहिं असां कराची में तव्हां ॾिठो कैंप क़ाइमु कई सिंधी उस्तादनि जे मथां तशदुद कयो वियो उन वञी मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त हबीब महर गॾु हूंदो हुयो हमेशह 24 कलाक कैंप ते रहंदो हो कैंप ते असांखे वॾो थ्रेड हुयो असां जॾहिं खारे शहर खे वेझो पहुतासीं मूं सिंधी उस्ताद सां वाइदो कयो हिकु साईं मुंहिंजी भेण साम्हूं शायदा बीठो आहियां उहो दोस्तनि खे चयो त न कयो मुंहिंजी ॻाल्हि नई वापसि कराची मां न मोकिलींदासीं जेसीं असां मसइला हल न कराया इन करे न ॾींदासीं हीअ तव्हांखे यादि हूंदो मूं सिंधी उस्ताद सां वाइदो कयो सर फैज़ सिंधी उस्ताद जो शोरूम प्लेट 50 शत जे कम थियनि न 50 शत जो मज़दूर कराईंदासीं सिंधी यूनिवर्सिटी के पास उस्ताद ऐं इनके पास उस्ताद खे रेगुलर कराए पोइ घर न मोकिलींदासीं ॿियनि मसइलनि जे लाइ वरी जदोजहद कंदासीं कराची अंदरि असां पंहिंजी चालीह चौके में विझी जॾहिं खारे पहुतासीं सलाम आहे जे साथियुनि खे इहो बयानु करे थोरो सारे सघां उन्हनि सिंध जे उस्तादनि खे वक़्त खां सभिनी खे अजब पढ़ायो उहे दोस्त बि हिन जदोजहद जी कामयाबी उन जो वॾो हथु आहे उन दौरान सिंध जे उस्तादनि खे थ्रेड ॾिनो वियो हाणे मुंहिंजी मूंसां एंटी सेक्शन कमेटी जो चेयरमैन आहे अली नवाज़ पवार साहिबु हाणे रेस्ट हाउस में असां मीटिंग करणु आयो पोइ मुंहिंजी दफ़ो भाई साहिब सीधा रखियूं था मुंहिंजो ॿधी ताक़त अचो कढी हिन जदोजहद जो हिसो बणियो ऐं सलाम थो पेश कयां आख़िर ताईं एजाज़ सोलगी जहिड़ा दोस्त अली नवाज़ पवार जहिड़ा दोस्त एनटीएस जो हर उहो नौजवान बहादुर दोस्त जेके असां सां कराची में राति जो जेके एजेंसी साम्हूं कयो त कराची में वॾो थ्रेड आहे तव्हां राति जो न रहो सुबुह जो वही कैंप क़ाइमु कयो छो त कराची में राति जो हाणे प्रेस क्लब ते केरु कैंप क़ाइमु न आहे कंदो हू हुनखे जवाबु ॾिनो मौत अलाह जे हथ में आहे ज़िंदगी मौत रब जे हथ में आहे असां आया आहियूं इन कराची प्रेस क्लब ते वेंदासीं जेसीं उस्ताद जा मसइला हल थींदा तेसीं वापसि वेंदासीं हिकिड़ी वॾी तारीख़ी जदोजहद हुई हिकिड़ी अहिड़ी वॾी तारीख़ी जदोजहद हुई जंहिंमें इहे सभु दोस्त जो हर सिंध जे उस्ताद जो मुंहिंजी सिंध यूनिवर्सिटी के पास उस्ताद हुजनि मुंहिंजी सिंध जे एलपी पास उस्ताद हुजनि सिंध जा प्राइमरी उस्ताद हुजनि ऐं सिंध जूं सभु सियासी समाजी ऐं वधि खां वधि रसूल बख़्श परिजो साहिबु जेको आउं हुनखे सिंध चवंदो आहियां ऐं उहो सिंध जे उस्तादनि खे असां हली आयो त असांजा हौसला ऐं इरादा अटल थी विया तव्हां ॾिठो तव्हां दोस्तनि ॾिठो त असां वटि कुझु अहिड़ा दोस्त हुया जिन तहरीक जे पुठि में छुरो हणण जी कोशिशि कई शुरू ॾींहुं खां थी करे इहो जे सेक्रेटरी जे मार्फत ऐसो का मूंखे धमकी ॾियारियूं हुयूं तव्हांजी नौकिरी ख़तमु कंदासीं तव्हांखे तव्हांजो अलाह उन्हनि छा छा कयो उन्हनि ते नथो ॻाल्हायां पर उन्हनि दोस्तनि खे मूं इहो चयो त तव्हां पटे भाई थी इहो कंधो न कयो असां कंहिं बि ऑफिसर खां डिॼण वारा न आहियूं हीउ कंधु झुकंदो अलाह जे अॻियां झुकंदो कंहिं आमदन जे अॻियां वज़ीर जे अॻियां झुकंदो तव्हां ॾिठो मीर जाफर सादिक जो किरदार कारकुन हिकम करने ला तैयार है मुके एक से ये सदा पे ओ तो ये लालच है और पार भाई नहीं से नजर है जल्दी इलेक्शन जो ऐलान करासी जल्दी इलेक्शन जो ऐलान करासी और इनको नौजवान को बाज मानो खरीदासी मुके सिद्धि ये सदा जी सौंपना है और पेटल जो कारकुन मुझे यावरी की अजीम कम आए आए और जो पर खत्म कर सकते हैं और पेटल जो नहीं भरे के जीव है जो थोड़ा से कोई एक फरमाना जे लोजन उन्हें लाए ओता लाज न था असा ओता ऐलान की नहीं इंशाल्लाह जल्दी इलेक्शन जो ऐलान की तो समूरी सिंध अंदर हर यूं तक के मरकज ताईं इलेक्शन कराईंदासीं सब दोस्तन खे गुज़ारिश आहे सॼी सिंधी दोस्तनि जो हिसो वठनि असांखे ओतरी लालच न आहे असां चाहियूं था सिंध जी तइलीम खे सुधारियूं असां कराची में 2017 जो साल ख़त्म थी वियो उनखे 11 साल करे मल्हायोसीं तव्हां दोस्तनि ॾिठो 2017 में सिंध जे उस्तादनि ते हिकु हफ़्ते में 2 दफ़ा बदतरीन तारीख़ जो तशदुद कयो जंहिं मुंहिंजी ख़ुदि इहा पसंदि तोड़े छॾी 26
साईं हुसैन दायरी मुझे दोस्त है मंजूर का जो मर्कज जो है दले जो असांजो दोस्त है तो उनके धक्का लगा मुझी भेनरुनि खे धक्का लगा परसर जो उस्ताद बहादुर थी असां लॻल वेही रहियो साईं फता एतिरी त शरीफ़ थी कि रोड ते फत कयो पियो मस्किन एॾी तारीख़ एॾी बदतरीन तशद्दुद कयो सिंधी उस्ताद ते पर असां उहो उन्हनि खे माफ़ करे छॾियो छो त माफ़ करणु ख़ुदाई कमु आहे अलाह जो तव्हां माफ़ करियो अलाह ताला तव्हांजा मसइला हल कराईंदो ऐं मुबारक थो तव्हांखे काई थोरो आहे सिंध जे हर उस्ताद खे मुबारक थो ॾियां सिंध जो उस्ताद थकी वियो आहे सिंध जे उस्ताद खे दुश्मन हरायो आहे तारीख़ में अहिड़ी फटे तारीख़ में सिंध जे उस्ताद खे अहिड़ी फटे तारीख़ में सिंध जे उस्ताद खे अहिड़ी फटे कॾहिं बि न मिली जेतिरी इहा तव्हां सिंध जे उस्ताद खे फटे ॾी आहे इंशाअल्लाह अल्लाह खे मूं सॼी सिंध जो टूर दोस्तनि खे रखाए छॾियो आहे उन मंझि असां इहा मेंशन कंदासीं त असां जंहिं बि ज़िले में वेंदासीं जिते बि वेंदासीं छो त असांजी जेका रोज़ी आहे न सिंध जे उस्ताद जी इज़त ई रोज़ी सिंध जो स्कूल आबाद थी वेंदा थो लेकिन सिंध जा स्कूल आबाद हूंदा त सिंध ख़ुशहाल हूंदी छो त हे हुकुमरान चाहिनि था सिंध तरक़ी न करे उन जे लाइ असां तंज़ीमी दोस्तनि जी सॼी मीटिंग सॼी लाइ हिकु अहिड़ो फंड क़ाइमु कंदासीं जिते ग़रीब ॿार हुजनि जिते जिन खे चपल न हुजे कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे असां साईं आरिफ कुरैशी जहिड़ा माण्हू जेके पंहिंजो अधु पघार हिकु ग़रीब माण्हू थी करे जेको पंहिंजो अधु पघार उन ग़रीब कोली ॿारनि खे ईंदो आहे छो त उते सिर्फ़ु हिकिड़ो ई स्कूल आहे को बि स्कूल न आहे ॿाहिरां जेका ॿार ईंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां असां सभु सिंध जा उस्ताद इहो उस्ताद ते फर्ज़ो थिए पंहिंजे पघार जो कुझु हिसो पंहिंजे इलाइक़े जे शागिर्दनि ऐं तालीम खे ख़र्चु करे उन जे लाइ असां सॼी सिंध खे तबलीग खे निकिरंदासीं त सिंध जे उस्ताद खे गुज़ारिश कंदासीं तव्हांजा मसइला हल करणु पेकेर जो कमु आहे तव्हांजा मसइला हल करणु असांजो कमु आहे जेकॾहिं हुकूमत ऐं इनकीस जा दोस्त खे इहो गुज़ारिश फर्ज़ इहा ज़रूरु कंदुसि त साईं तव्हां जेको सोशल मीडिया ते ही ग़लति आगाहियूं न हलायो जॾहिं हुकुमरान पाण तव्हांजे कैंप ते हली आया असां मां कहिड़ो दोस्त न पियो मूंखे पंहिंजी माउ जे खणी जो कसम आहे जेके दोस्त कयूं था अॼु हुनखे मिल्क करे हलियो आहे उहे कूड़ा आहिनि ग़लति था कनि पाण मूंखे हुनखे मिल्क करे हली आया अॻियां आवाज़ पवनि शायदि आहे मूंखे हुकूमत जी माइंड फोन कई त उन सभु मुताबिक़ मंज़ूर था कयूं मुंहिंजे जेके तव्हां मंज़ूर कयो था उनजा लेबर हिन कैंप ते खणी अचो हू अकेले सां कैंप ख़तमु न कई उनमें सभु दोस्तनि जी मुशावरत शामिल हुई उहा हिकिड़ी हथ विझो त असांजो पीपल्स पार्टी जो पार्लियामेंट लीडर आहे नवीन तंवर जंहिंखे चीफ मिनिस्टर पाण चयो त उस्ताद जा मसइला सभु हल कंदा महिरबानी करे तव्हां कैंप ते वञो हू हुनखे वाइदो हुनखे मूं चयो त तूं कीअं थी रही छो त मुंहिंजे तक जो पता चलिया उस्ताद चवंदो हरी शबीर पवंदो पंहिंजे एमएलए चवण ते ख़तमु कई आहे तव्हां वठो सेक्रेटरी कोन आयो सेक्रेटरी वाइदो कयो 3 तारीख़ ताईं ऐं इनकेस पास खे रिन्यू कंदुसि मायूसी कुफर आहे तव्हां सभी दोस्तनि जी महिरबानी काफ़ी टाइम थी वियो आहे दोस्त इशारा कनि अचो त गॾिजी जितां शुरूआत कईसीं अचो गॾिजी जितां शुरूआत कई थी लतीफ़ जी नगरी भट धनी जी नगरी उते दफ़ पढ़ी हुई शुक्र अदा कयूं सिंधी उस्ताद सोभाउ थियो जीए उस्ताद हैदराबाद ज़िले जे दोस्त जो न्याय जी शुक्रगुज़ार आहियां जिन हेॾो वॾो शानदार इस्तक़बाल करायो लाड़काने मां साईं अलीगुल चांडियो सभु दोस्त परे परे खां सॼी सिंध जा दोस्त आया आहिनि मुंहिंजो मामूली भट्टी ख़ुशूसी तौर ते हिते आयो आहे छो त असांजे वॾो हुनजी महिरबानी हुनजी शफ़क़त जे हथ में केतिरी गुज़ारिश हलो न थी धके न कजे